नाज़रीन, गोठ बंगल मरी में फ़कीर गुलाम मोहम्मद मरी जो सालानो मेलो थी गुज़रो, जंहिंमें माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील ॾिसूं था अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फ़िदा हुसैन मरी जी हिन रिपोर्ट में। हाईवे जो गोठ बंगुल मरी में फ़कीर गुलाम मोहम्मद मरी जो सालियानो मेलो थी गुज़रियो। मेले में मरी बिरादरी के माण्हुनि समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फ़िदा हुसैन मरी, सैयद मदर शाह खुरासानी, सैयद मुर्तज़ा शाह खुरासानी, दाऊद हुसैन मरी ख़ास मेहमान तौर शरीक थिया। उन मौके ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मेलो लॻाईंदड़ कासिम मरी, बंगुल मरी ऐं ॿियनि जो चवणु हो त ही जेको आहे गुलाम मोहम्मद फ़कीर असांजो ॾाढो हो, उन जो असीं सालियानो उर्स मुबारक लॻाईंदा आहियूं। अॼु खां 100 साल अॻु मंझि लॻाईंदा आहियूं। हर दोस्त मिट माइट अज़ीज़ क़रीब जेको अची हर ताउन कंदो आहे, उन हिसाब सां असीं लॻाईंदा आहियूं। ऐं सालियानो उर्स आहे हुनजो, फ़कीर माण्हू हो, फ़कीर तबियत जो हो। जस ॾींदासूं कासिम खे त हू इन रमज़ खे, इन सूफ़ियाणी अंदाज़ खे ऐं असांजे सकाफ़त खे ज़िंदह रखियो पिया अचनि। असांखे, तव्हांखे ऐं सभिनी दोस्तनि खे असां इहो अपील कंदासूं थी असांजी सिंध धरती उहा धरती आहे जेको हज़ारे साल अॻु में जेके फ़क़ीराना जेके कख आहिनि, उहे सूफ़ियाना जेके रागी आहिनि, उहे अॼु बि तव्हां जेके रागियुनि खे ॿुधंदव त तव्हांखे मज़ो अची वेंदो। जदों मनी दर्द दारूं दीदार थइए दुनिया उकबाम आधार थइए, मनी दर्द दारूं दीदार थइए दुनिया उकबाम आधार थइए, रड़ा रोह खोह आराड़ रोशा पाहण बाद तफसा फादान शोश, ग्वाखा थयार मनी दिल गोश शफरोश रूहा तलबतार थइए, मनी दर्द दारूं दीदार थइए दुनिया उकबाम आधार थइए। सूरत काफ़ी महफ़िल भली थींदी आहे, माण्हू सुध ॿुधाइण सां काफ़ी महफ़िल भली थींदी आहे। असां रागनि में मालकोस बि पेश कंदा आहियूं, मांझ बि हूंदो आहे, माना राणो बि हूंदो आहे, सोरठ बि कंदा आहियूं, माना काफ़ी रागनियूं हूंदियूं आहिनि। माण्हू माशाल्लाह सुठा ॿुधण उन हिसाब खां जहिड़ो रंग हूंदो उन हिसाब सां पेश कंदा आहियूं। मेले जे मौके ते सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल कराई वई, जंहिंमें नाले वारे रागियनि दीदार हुसैन मरी, अज़हर मरी, अल्ताफ़ मंगणहार, मोहम्मद बख्श मरी, अब्दुल करीम ऐं आचर मरी सूफ़ियाणा कलाम ॿुधाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। नाज़रीन, फ़कीर गुलाम मोहम्मद मरी जो जेको सो सालियानो मेलो आहे उहो हर साल हिन जेको सो आहे गोठ काठोड़े में मुनक़द कयो वेंदो आहे। ऐं अॼु बि जेको सो आहे सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल थी, जंहिंमें जेको सो नाले वारे फ़नकारनि मोहम्मद बख्श मरी, अज़हर मरी, दीदार मरी ऐं ॿिया जेके फ़नकार आहिनि, उन्हनि जेको सो आहे सुर विखेरे वेठल माण्हुनि खे जेको सो झुमाए छॾियो। कैमरामैन अज़हर मरी सां गॾु फ़िदा हुसैन मरी, अवामी न्यूज़ खाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।